अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में अमां चारियो पेश कयूं था अबू इलिया जी मुख़्तसिर कहाणी बेवकूफ़। आउं तोखे केॾो न बेवकूफ़ सम्झंदो हुउसि ऐं कीअं न तोखे हर वक़्तु सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि, पर तूं हुएं जो पंहिंजी अजीब हरकतुनि खे सही साबित करण जी कोशिशि कंदो हुएं। तूं मुंहिंजो घाटो दोस्त हुएं ऐं मुंहिंजी उहा ख़्वाहिश हूंदी हुई त तूं बि मूं वांगुरु हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारीं, पर तूं हमेशह पंहिंजी बेजा ज़िद ऐं अना जे करे ज़िंदगी जे हर वहिंवार में पोइते रहिजी वएं। तूं बि अजीब तबियत हुई। जंहिं कतार में माण्हू ॿियनि खे धिका ॾेई अॻियां बीहण जी कोशिशि कंदा हुआ, उते तूं ॿियनि खे अॻिते करे पाण पोयां बीह रहंदे हुएं। जंहिं इदारनि में घोसड़ू शागिर्द उस्तादनि जी चापलूसी ऐं कापी करे वॾियुनि मार्कुनि सां पास थींदा हुआ, उते तूं पंहिंजी क़ाबिलियत ते भाड़ींदो हुएं ऐं ॾींहं राति हिकु करे छॾींदो हुएं। पाण त पढ़ंदे हुएं पर ॿियनि खे बि पढ़ाईंदो वतंदो हुएं। पर जॾहिं रिज़ल्ट ईंदी हुई त अक्सर सिफ़ारिश ऐं कापी कंदड़ शागिर्दनि जूं मार्कूं तोखां वधीक ईंदियूं हुयूं। वरी जे आउं तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि त तुंहिंजी ॾींहं राति जी पढ़ाई बावजूद बि जेकॾहिं हिकु कापी कंदड़ ऐं सिफ़ारिशी तोखां वधीक मार्कूं खणी पास थो थिए त तुंहिंजी हेॾी पढ़ाईअ जो छा फ़ाइदो। त मोट में चवंदो हुएं, आउं हिते सिर्फ़ु डिग्री वठणु कोन आयो आहियां, आउं त इल्मु पढ़णु आयो आहियां। इल्मु पढ़णु बग़ैर वॾनि मार्कुनि सां डिग्री वठी दोखो पाण सां कयां ऐं बेवकूफ़ ॿियनि खे सम्झां, उहो मुंहिंजे सम्झ खां चढ़ियल आहे। अड़े बेवकूफ़, हिते नौकिरीअ लाइ इल्मु किथे ॾिठो वेंदो आहे? हिते त सिफ़ारिश ऐं डिग्री ॾिठी वेंदी आहे। उहा इल्मी क़ाबिलियत कहिड़े कम जी जो न त कंहिं सुठे इदारे में दाख़िला वठी सघिजे, न वरी का सुठी पोस्ट। आउं तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि। हींअर मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इल्मु हासिलु करणु आहे। उन मक़सद ते पहुचणु मूं लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं मक़सद खां हटाईंदड़ हर शइ मूं लाइ फुज़ूल आहे, भली खणी उहा कंहिं पोस्ट जी लालच हुजे या वरी कंहिं सुठे इदारे में दाख़िला छो न हुजे। तुंहिंजनि अहिड़नि बेवकूफ़ाना फ़लसफ़नि ते मूंखे खिल बि ईंदी हुई त वरी चिड़ बि ईंदी हुई। तूं पाण ॾिसंदे हुएं त तुंहिंजे अॻियां कहिड़ा कहिड़ा नाअहल माण्हू सुठियूं मार्कूं खणी पास थींदा वेंदा हुआ ऐं रिश्वतूं ॾेई वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते बि पहुची वेंदा हुआ, पर उन्हनि ॻाल्हियुनि जे तो ते असरु न थींदो हो। जिते माण्हू चालाकीअ ऐं होशियारीअ जी तेज़ रफ़्तार लिफ्ट ते चढ़ी कामयाबीअ जी मंज़िल ताईं झटि वञी पहुचंदा हुआ, उते तूं पंहिंजे फुज़ूल उछलनि जे भॻल टुटल ॾाकण ताईं मथे चढ़ण जी कोशिशि कंदो हुएं, जेका हर दफ़े फेराए तोखे पट ते किराईंदी हुई। वरी अजीब ॻाल्हि उहा हुई त हर दफ़े धक खाइण खां पोइ बि तूं ॾाकण ॾांहुं ई वधंदो हुएं, लिफ्ट इस्तेमालु न कंदो हुएं। आउं तुंहिंजे साम्हूं हुयुसि, मूं हर उहा लिफ्ट इस्तेमालु कई ऐं उन घस ते हलियुसि, हर उहो तरीक़ो अख़्तियार कयो जेको मूंखे कामयाबीअ तरफ़ वठी वियो। आउं मञां थो त भली खणी तोखां क़ाबिलियत में घटि हुउसि, पर तोखां सुठियूं मार्कूं खणंदो रहियुसि ऐं पोस्ट में बि मथे रहियुसि। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त जे ऑफिशियल ड्राफ्टिंग जी ज़रूरत पवंदी हुई या वरी कंहिं मीटिंग जी तयारी करणी हूंदी हुई त तुंहिंजी मदद वठंदो हुउसि, पर अफ़सोस उहो थींदो हुउमि त तूं पंहिंजी क़ाबिलियत सां न पाण खे न वरी पंहिंजी औलाद खे को फ़ाइदो ॾेई सघियो हुएं। साॻे ई इदारे में जिते ॿिया ऑफिसर रिश्वत जे माल जूं टोकरियूं भरे पंहिंजे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में रोज़ानो घर वेंदा हुआ, उते तूं ख़ाली हथे कपिड़ा छंडे पंहिंजी पुराणी मोटर साइकिल ते घर वेंदो हुएं। आउं तोखां सीनियर हूंदे तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि त तूं बि कुझु पंहिंजे बचण लाइ सोच, त उन ते फ़ख़्र सां चवंदो हुएं, अलाह जो शुक्र आहे, जेतिरी असांजे पेट जी गुंजाइश आहे उनखां वधीक अलाह साईं रिज़िक ॾिनो आहे। कॾहिं बुखिया न सुम्हिया आहियूं, पर जे बुखियो सुम्हणो बि पियो त बुख ते सुकून ई निंड सुम्ही पवंदासीं, पर हराम जो गिरह पेट में विझी पंहिंजे सुकून खे तबाह न कंदासीं। तुंहिंजो मंतक बि तो वांगुरु अजीब हो। हिते माण्हू रुॻो पंहिंजे पेट भरे मूं वांगुरु थुल्हा मतारा न थिया हुआ, पर उन्हनि पंहिंजा घर पंहिंजूं माड़ियूं बि भरे छॾियूं हुयूं, पंहिंजा धंधा पंहिंजूं ज़मीनूं ऐं मिल्कियतूं एतिरियूं त वधाए विया हुआ जो हिननि जो 7 पीढ़ियूं बि सुकून सां वेही खाई सघनि पियूं। ऐं वरी ॿिए पासे तूं हुएं जो तुंहिंजो पेट खुराक ऐं ज़हन अक़ल जहिड़े नेमतुनि खां ॼण त परे भॻल हुआ। भली तूं खणी मुंहिंजे लाइ न सोचे हां या पंहिंजे लाइ न सोचे हां, पर पंहिंजी औलाद लाइ त सोची हां, उन्हनि जे मुस्तक़बिल लाइ त कुझु ठाहे वठी हां।
आउं तोखे केॾो सम्झाईंदो हुउसि त किथे तुंहिंजी औलाद अहसास कमतरीअ जो शिकार न थी वञे। हू पंहिंजे चौधारी सभु कुझु ॾिसनि वाइसनि पिया, मतां किथे हिननि जी अॼु जी महिरूमी सुभाणे तुंहिंजा पछताए जो कारण बणिजी वञे। छा मूं पंहिंजी औलाद खे सुठी तालीम तरबियत न ॾिनी आहे? मूं हिननि खे सुठी तालीम सां गॾु अहिड़ी तरबियत ॾिनी आहे जो हू पंहिंजी ख़्वाहिश, ताक़त ऐं गज़ब जे हथियार खे पंहिंजे क़ाबू में रखण जी महारत रखनि था। छाकाणि त बग़ैर कंहिं तरबियत जे मिलियल हथियार ॿियनि खे त नुक़सानु पहुचाईंदो, पर पंहिंजी तबाही जो कारण बि थी सघे थो। बाक़ी जेसि ताईं महिरूमी जी ॻाल्हि आहे त कंहिं शइ खे हासिलु करणु हुननि लाइ मुश्किल न आहे। हू जेका बि शइ पंहिंजे लाइ बहितर सम्झंदा, उहा आउं मञां थो त उहो ज़रूरु हासिलु करे वठंदा। तूं बेवकूफ़नि जी जन्नत मां हिकु गुल पटे मुंहिंजे अॻियां रखण जी कोशिशि कंदो हुएं। आउं मञां थो त मुंहिंजा ॿार तुंहिंजे ॿारनि वांगुरु 5 वक़्त निमाज़ न पढ़ंदा आहिनि। मुंहिंजी धीअ तुंहिंजी धीअ वांगुरु पर्दे जो ख़्यालु न रखंदी हुई, पर उनजो उहो मतिलबु न हुयो त हूअ का शुड़वाग ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। बसि जेको कॉलेज यूनिवर्सिटी जो माहौल हो, असांजो समाजी कल्चर हो, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। आउं त तो वांगुरु बेवकूफ़ न हुउसि। मूं हुननि खे सुठियूं डिग्रियूं, सुठियूं नौकरियूं वठण जे फ़िक्र खां आज़ादु करे छॾियो हो ऐं हुननि खे वॾियुनि पोस्टुनि ताईं पहुचाइण जी का कसर न छॾी हुई। अलाह जो शुक्र आहे, थोरे अरसे में घणो कुझु ठाहे वरितो हुयमि। हिकु कोठी ॻोठ में, हिकु बंगलो कराचीअ में, 3-4 फ्लैट, हिकु फार्म हाउस, बाक़ी ॿिन्हिनि जो हिकु हिसाब ई न आहे। उन ते वरी तुंहिंजी बेवकूफ़ीअ जी इंतिहा उहा ॾिसंदो हुउसि त उहो सभु कुझु ॾिसंदे बि तोखे रीस न ईंदी हुई, पर भीतर चवंदो हुएं, हीउ सभु कुझु तूं केॾांहुं खणी वेंदे? उहे सभु अलाह साईं जूं नेमतूं आहिनि जेकी हिन मूंखे महिनत जे नतीजे मथां कयूं आहिनि। उन्हनि खां लुत्फ़ अंदोज़ न थियां, अलाह जी नेमतुनि खे पुठी ॾियां? कहिड़ी महिनत जे नतीजे में? तोखे हेॾियूं सारियूं नेमतूं मिलियूं आहिनि, उहो बि त ॿुधाए न। छो जेका महिनत हर को करे थो, मूं को कंहिंजो हक़ु गज़ब न आहे कयो, बसि थोरी घणी रिश्वत जी वरिती आहे त उन में छा थियो? पर मूं बाक़ाइदे सां सदका ऐं ज़कात कढी आहे जेका तुंहिंजे मुलनि ॿुधाई आहे। मूं तुंहिंजे अॻियां पंहिंजी महिनत जी तशरीह पेश कई हुई। मूंखे उहो त ॿुधाए, हिकु मण खीर में जे हिकु टेपो ज़हर जो पइजी वञे त उनखे पीअण लाइक़ु करण लाइ उन में केतिरो खीर कढणो पवंदो? तुंहिंजो सुवालु निड़ीअ में हॾीअ वांगुरु अटकी पवंदो हो, जंहिंखे ॻिहण बि मुश्किल हो त ओकारण बि मुश्किल। पोइ पाण खे उहो चई मुतमिन कंदो हुउसि त चरियनि जे हर सुवाल जो जवाबु न ॾिबो आहे, पर हाणे तुंहिंजो कयल हर सुवालु, तुंहिंजे अकुल जो सबूत ऐं पंहिंजो ॾिनल हर जवाबु मुंहिंजी बेवकूफ़ीअ जो ओञाण पियो लॻे। उहो महसूसु पियो थिए त हिकु पुल में हीउ सभु कुझु, यानी हिकु पल में हीउ सभु कुझु गुज़री वियो। 60 सालनि जी उमिरि में 2 दफ़ा दिलि जो दौरो पइजी चुको आहे ऐं बाईपास करण लाइ, ऐं उनखां पोइ बि तबियत में मज़ो न आहे। मज़े जी ॻाल्हि उहा त डॉक्टर हर मज़ेदार शइ खाइण खां झले छॾियो आहे। हिन जूं झलियल ज़ाइकेदार शयूं बि खाइण लाइ मुड़ी वियो आहियां, पर को वक़्तु हो जो अलाह जो झलियल बेज़ाइका ऐं सिहत लाइ हानिकारु शयूं खाइण खां बि न मुड़ंदो हुउसि। पंहिंजनि बंगलनि हूंदे बि घणे क़दुरु वक़्तु इस्पतालनि में पियो गुज़रे। तूं हिन वक़्तु बि मूंखे ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते मज़बूत ऐं सिहतमंद पियो लॻी। उहा ॿी ॻाल्हि आहे त फ़ना सभिनी लाइ आहे। सभु पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं पिया वधूं, पर ज़िंदगीअ जे हिन मोड़ ते आउं पाण खे हारायल महसूलु कयां पियो। सॼी उमिरि तोखे बेवकूफ़ चवंदो आयुसि, पर हाणे पाण खे महा बेवकूफ़ पियो सम्झां। आउं पाण खे मैराथन रेस में डोड़ींदड़ उन शख़्स वांगुरु पियो सम्झां जेको फिनिश लाइन ताईं सिर्फ़ु उन करे न पहुची सघियो जो हिन खे रस्तनि जूं रंगीनियूं पाण में ईअं गुम करे वियूं जो हिन खां फिनिश लाइन ॾांहुं वधण ई विसरी वियो। ऐं उहो काथो नथो करे सघां त मूं छा विञायो ऐं तो छा कमायो, पर उहो ज़रूरु चवंदुसि त तूं पंहिंजे मक़सद जे चिटे हुजण ऐं इरादे जी मज़बूतीअ करे दुनिया जी हर ख़ूबसूरत धोखे खां बची निकिरी आहीं। पर आउं हर मोड़ ते हवस ऐं ख़्वाहिश जी ख़ूबसूरत धोखनि तां बेवकूफ़ थींदो आयुसि। आउं सभु उन करे न पियो चवां जो हाणे उमिरि जे हिन हिसे में कुझु करण जी सघ नाहे रही, या वरी दोज़ख जो डपु ऐं जन्नत जो शौक़ु पैदा थियो अथमि, पर उहो सभु न करे पियो चवां जो मूंखे पंहिंजी बेवकूफ़ी हाणे आश्कार थी आहे।
ऐं जेकॾहिं माज़ीअ में पियो वञा त मूंखे हिकु आज़ादु इंसानु थो नज़र अची। तूं फितरत खां आज़ादु, ख़्वाहिश खां आज़ादु, समाज खां आज़ादु ऐं वॾी ॻाल्हि त पंहिंजी ज़ात खां आज़ादु। पर ॿिए पासे पाण खे उन्हनि सभिनी ज़ंदाननि जो क़ैदी थो भायां, छाकाणि त आउं पाण बेवकूफ़ बणिजंदो रहियुसि, कॾहिं फितरत जे हथां त कॾहिं ख़्वाहिश जे हथां, कॾहिं समाज जे रंगीन हथां त कॾहिं पंहिंजी ज़ात जी मस्तीअ हथां। ऐं पंहिंजी बेवकूफ़ीअ खे अकुलमंदी सम्झंदे वजूद जी हक़ीक़तुनि खे विञाए वेठुसि, उहो बि विसारे वेठुसि त आउं हिकु इंसानु आहियां ऐं इंसानु आख़िर आहे छा। पंहिंजी ज़ात जे खुलियल मैदान में ख़्वाहिशनि जा मस्त घोड़ा भॼाइण में ईअं मशगूल रहियुसि जो इरादनि जे टुटण ऐं मक़सद तां हटण जी कल्ह ई कान पई। ऐं जॾहिं कल्ह पई अथमि त हाणे घणी देरि थी चुकी आहे। ऐं हाणे पंहिंजी ज़िंदगी जे किताब मां के चङा मज़मून चूंडण जी कोशिशि पियो कयां, पर किताब में लिखियल हर मज़मून बेअसर ऐं बेमक़सद पियो नज़र अचे। ऐं मादी जे वर्कनि ते लिखियल पंहिंजे अखर खे हाल जे ख़ाली वर्कनि तां रहण जी कोशिशि पियो कयां। ऐं हाणे न रुॻो पंहिंजी ज़िंदगी जे किताब में लिखियल बाब ठाहिण जी सघ विञाए वेठो आहियां, पर को नओं बाब तख़लीक़ करण जहिड़ो बि न रहियो आहियां। पर वरी ॿिए तरफ़ तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे अॻियां हिकु अहिड़े किताब वांगुरु खुली पई आहे जंहिंजे हर बाब में तुंहिंजी कामयाबीअ जा तस्करा आहिनि, जंहिंजे अखर गवाही थो ॾिए त तूं हिकु कामयाबु शख़्स आहीं। तुंहिंजी इल्मी सलाहियत, अणथक महिनत हमेशह तोखे ॿियनि खां मुमताज़ रखियो। तूं उन्हनि माण्हुनि मां न हुए जिन खे इदारा हलाईंदा आहिनि, पर तूं उन्हनि माण्हुनि मां हुए जिन जे करे इदारा हलंदा आहिनि। तो जे ॿियनि वांगुरु रिश्वत न वरिती हुई त उन्हनि वांगुरु पंहिंजा बेजा अख़राजात बि न वधाया हुया। तूं हमेशह पंहिंजे वसाइल मुताबिक़ हिकु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजी औलाद जी उहा तरबियत कई जो हुननि इल्मु ऐं सलाहियत जी बुनियाद ते हर शुबे में पाण खे मञायो। अॼु तूं पंहिंजी बा अख़लाक बा किरदार पुटनि सां गॾु हिकु शफ़ीक़ ऐं महिरबान दोस्त जीअं मुंहिंजी तबियत पुछणु आयो आहीं। ऐं आउं पंहिंजे पकदार ऐं वफ़ादार नौकरनि सां गॾु तुंहिंजे साम्हूं बेवस ऐं लाचार हिन व्हील चेयर ते वेठो आहियां। मुंहिंजी बेवकूफ़ीअ जो कारण बणी ऐं वरी वॾो अफ़सोस उहो अथमि त रुॻो पाण बेवकूफ़ न बणियो, पर हिकु बेवकूफ़ नसल, क़ौम ऐं समाज जो बुनियाद बि रखी छॾियो अथमि, जंहिंजो हर फ़र्द तो जहिड़े इंसान शुनास खे बेवकूफ़ सम्झंदो रहंदो। अॼु मां मञा थो, हा मां अॼु मञा थो त बेवकूफ़ तूं न पर मां आहियां। हा बेवकूफ़ मां आहियां। सोच जो ज़रूर प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। अव्हां पंहिंजी क़ीमती राय वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल info@radiovoiceofsindh.com ते माणे सघो था। असां सभिनी खे अव्हां जे पैगामनि ऐं सजेशन जो ओसिड़ो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।